मैं जाइए कहो हा तो तहां जेल में हुजो ऐं तहां जो रनो। बस बस बावल खान बस अॻिते हिकु लफ़्ज़ बि न ॻाल्हाइजां, हिकु लफ़्ज़ बि न। छा करे तूं? गोली हले हा गोली वरी दादा सी साबरीन माण्हू सदा पर तव्हां मुंहिंजे सब्र खे चाक चाक करे छॾियो आहे। हाणे लठ जो जवाब कुआरी ऐं कुआरी जो जवाब बंदूक जो जवाब। मूं त दुश्मनी खे दरगुदर थे करणु चाहियो पर तव्हां दुश्मनी करे मौत खे दावत ॾिनी आहे, मौत खे। हाणे हिननि पंहिंजनि बलूंगरनि खे कच्छ में विहारे छॾ। जे ॿाहिरि निकिता त मुंहिंजे ग़ज़ब खां बची न सघंदई। जेको हशर तव्हां जादूअ सां कयो आहे ॿुधी करे इन्हनि ॿिन्ही जो असर उनखां वधीक बुरो थींदो। तमामु जल्दी तुंहिंजा ॿई भाउर कच्छ ते पिया हूंदई। भाली सो रज़माई करे ॾिसजांइ बावल खान। ही ॾिस चूड़ियूं हथनि में असां बि न आहिनि पातियूं। हल हाणे हल जेको वणे सो कजांइ। ॾिठियूं नथा शेर खान इहे रेस जे माण्हू खां बि न मुड़िया नई इहे रेस जो जोड़ वठंदा न असांजो वॾा ज़ालिम थी था। मोर गिदड़ जी 100 साल जी जिंदगी खां शींहं जी हिकु ॾींहं जी जिंदगी बहितर आहे। 100 गिदड़ मिली करे बि हिन शेर खान जो शिकार नथा करे सघनि। इन्हनि मस्त उठनि खे ॼाण ॾियण जो फन मूंखे चङी तरह ईंदो आहे। इन्हनि टिनि ई भाइरनि सां प्यार में ॻाल्हायूं था। जेकॾहिं प्यार ऐं मोहबत में पाव पलांद ॾिनऊं त ठीकु न त इन्हनि टिनि ई मस्त उठनि खे नक में नाकेली विझी सर्कस कराइण मूंखे बि ईंदो आहे। ऐं मोर इन्हनि मस्त उठनि खे सेलारे पंहिंजे तर ते वठी हलंदासीं। अदा हाणे छा सोचो अथई? रात जो उन्हनि जी ताक़त ते हली उन्हनि जे तड़े ते हली उन्हनि सां आम्हूं साम्हूं ॻाल्हाईंदासीं। आम्हूं साम्हूं इहे असांजी हिकु बि कोन ॿुधंदा। न ॿुधनि भले हिकु बि पर मोर ॻाल्हाइण में छा आहे? ॻाल्हियुनि सां ई मसला हल थींदा आहिनि। अदा भली फर्ज़ पूरो कयो पर जेसीं ताईं बंदूक मां बारूद जी बू न निकिरंदी तेसीं ताईं वली दादा वारनि जे कननि ते जूं कोन सुरंदी। उन्हनि जे मथे में जूं चुरे या न चुरे बाक़ी उन्हनि जे मथनि खे लाटू वांगुर मां फेराए ॾेखारींदो था। लाटू वांगुर छो त गिदड़ जी 100 साल वारी जिंदगी खां शींहं जी हिकु ॾींहं जी जिंदगी बहितर आहे। और 100 गिदड़ मिली करे बि हिन शेर खान जो शिकार नथा करे सघनि। अदा जेकॾहिं न वलीदाद वारनि खे मोर ऐं शेर खान जे अचण जी ख़बर पई त जहिड़ो त ज़रूर थींदो। हाणे शेर खान वलीदाद वारनि खे मुंहुं ॾेई वठंदो वीचारा। अदा छिक छिका वधी त नुक़सान थींदो। असांजो जेको नुक़सान थियणो हो सो थी वियो वीचारा। इन खां वधीक छा थींदो? मारींदा न मारे विझनि। गफ़ार हाणे शेर खान आयो आहे ईअं वापसि न हलजांइ जेसिताईं असांजी न्याणीअ खे नथा छॾनि। अदी पंहिंजी नाज़ा खे काथे था छॾनि? जेकॾहिं नाज़ा खे छॾण जी ॻाल्हि बि कयनि त
त चवंदा त असांखे पंहिंजा 2-3 लख भरे ॾियो। हाँ भाजाई, नाज़ा खे तव्हां विसारे छॾियो। हुनजो हितां हलणु हाणे मुश्किल आहे। पोइ मुंहिंजो बि तव्हां वापसि हलणु कोन थींदो। मुंहिंजी लाश खे तव्हां वापसि खणी हलिजो। अला भलाई कई त हितां पंहिंजी न्याणीअ सां गॾु वापसि हलंदासीं। अदा असां मोर खे बि त मुंहुं सहायो होसीं न, पर रब आलमीन खणी भलाई कई ऐं उनखे ज़िंदा सलामत आंदो। ऐं शेर खान बि त आयो आहे न, पंहिंजा प्लान त सभु पूरा करे वठंदुनि। हा, हाणे ॼण त सुखनि मोह कढियो। मालिक महिरबानी कई आहे ऐं भलाई करण वारो मोकिलियो अथसि। हाणे रुगो अल्लाह एतिरी भलाई करे त ज़ालिमनि जो बुठड़ो अंजाम पंहिंजनि अखियुनि सां ॾिसी वठो। उहे मरनि या बचनि, उन्हनि खे सज़ा मिले या न मिले, बसि असांजी न्याणीअ खे छॾनि त असां हुनखे वठी ॻोठ हलूं। बुख ते या सुख ते पंहिंजे ॻोठ सही आहियूं। अल्लाह चाहे तो जल्द वापसि हलंदासीं मरियम, पर चाचा पहाड़ ऐं जबल जो सूर दिलि तां कॾहिं न लहंदो। छा मूंखे पंहिंजे मखण जो ॾुख न आहे? रब जी रज़ा ते राज़ी रहणो थो पवे। अदा शेर खान, तूं ॾिसण में जवान ठाहूको थो लॻी ऐं असां जवाननि जो क़दुरु कंदा आहियूं। तूं गफ़ारारनि खे वठी वञी सघीं थो, तुंहिंजे करे असां उन्हनि खे कोन था रोकियूं। गिदड़ जी 100 साल जी ज़िंदगी खां शींहं जी 1 ॾींहं जी ज़िंदगी बहितर आहे। वली दादा, हू तव्हांजा कैदी न आहिनि जो तव्हां उन्हनि खे वञण जी इजाज़त न ॾियो। इहा ॻाल्हि न कर शेर खान। हुननि असांजी इज़त मथां माण्हू खिलाया आहिनि। उहे बि असां तुंहिंजे करे उन्हनि खे वञण जी इजाज़त ॾियूं था। शुक्र कर, न तो मुंहिंजा हितां लाश वञना लाश। रुगो गफ़ार वारनि खे गॾु न वठी वेंदुसि, हुन सां गॾु नाज़ा खे बि इजाज़त ॾींदो। बाक़ी रहो हुननि जे मथां ज़ुल्म जो हिसाब किताब, उहो तव्हां सां अलॻि थींदो। प्लान वठण जे लाइ असां खां शुक्र कर तोखे ज़िंदा छॾियूं था। इन्हनि पढ़े लिखे जेतिरो थी सघे जल्द गिरया वठी वञ, न त न त तूं छा कंदे? मारींदे? मार मार मार, मां तुंहिंजे साम्हूं वेठो आहियां। तुझी उहा ख्वाहिश बि मौला तो जाने पूरी था क्यों? पूरी अनवर, तॾे ते हली आयलनि जी इज़त करण सिख। जहिड़ी गफ़ार वारनि ॻाल्हि कई, ओढ़ो ई मूं तव्हांखे बददिमाग़ ॾिठो। बददिमाग़। शेर खान, पंहिंजी ज़ुबान खे लगाम दे। आहिस्ते मौला दादा, आहिस्ते। मां शेर खान तुझे इन्हनि रणनि खां डिॼण वारो न आहियां। ऐं तूं पंहिंजे तॾे जो ख्याल रख।
मुखे भी तुझे तरे जो ख्याल रखण दे न त इन रण सां लखाया निड़ीअ ते यत तूं मुंहिंजी निड़ीअ ते लत रखंदे निकिर मां चवां थो निकिर ता बस मौला दादा बस कावड़ के काबू में रख मुखे गालाण दे वली दादा तू सिर्फ मुखे एतिरो ॿुधाए ॻाल्हियुनि में पाव पलांद ॾींदे या कयूं ज़ोर आज़माई शेर खान जेकॾहिं तूं गफ़ार ऐं बिजार वारनि खे वठी वञी त तोखे इजाज़त आहे बाक़ी छोकिरी न अॼु ॾींदासीं न सुभाणे न ई वरी तोसां खे ॻाल्हियूं कंदासीं बाक़ी जेकॾहिं तोखे ज़ोर आज़माइणो आहे त थाणो खुलियल अथई ही असांजी ओताक ऐं असांजो घर बि ॾिठल अथई भली तूं पंहिंजो पूरो पूरो ज़ोर आज़माए ॾिस ओस ताईं असां तोखे ढर था ॾियूं मतां तोखे इहा हसरत रहिजी वञे त मां अलाए छा छा कयां हा पर ओचितो वली दाद वारनि हमलो करे मूंखे अध मोह करे विधो इन्हीअ करे मां तोखे हिकु हफ़्ते जी मोहलत थो ॾियां भली तूं पंहिंजो ज़ोर आज़माए ॾिस पर जे हिकु हफ़्ते खां पोइ तूं असांखे हिते नज़र आहे न त तुंहिंजो लाश बोरीअ में बंदि करे उठ ते पलाणे ॻोठ रवानो कंदुसि ॻाल्हियूं न करे मूंखे हफ़्ते जी मोहलत ॾेई करे वली दादा तो पंहिंजे मौत खे दावत ॾिनी आहे शायदि तव्हांखे जवाननि जा हथ ई न आहिनि लॻा वली दादा मां तव्हां टिनी भाइरनि खे ॿुधाईंदुसि त घणे वीह सौ आहे 500 बोला तो जाने हल और हल तो क्या इन तुम तुम्हारो कर तू सीने में आया इन वक्त तक आग में पूरो और तो जा माइट मुखे वतन दा पिटू था गिदड़ जी 100 साल जी जिंदगी खां शींहं जी हिकु ॾींहं जी जिंदगी बहितर आहे शेर खान इहो वक्त ॿुधाईंदुई त गिदड़ केरु आहे ऐं शींहं केरु आहे अजमा सां त मूंखे लॻे थो त इहो शींहं हिकु ॾींहं जी ज़िंदगी खणी हिते आयो आहे हिकु ॾींहं जी मूंखे बि ईअं ई थो लॻे त इहो शींहं असांजे हथां ई मरंदो इहे अंगण मुंहिंजे रण लजा वसंदा सदा अंगण मुंहिंजे सुण लजा वसंदा इहे अंगण मुंहिंजे रण लजा वसंदा ए ख़बर वञे थी थेले में कपड़ा सथींदी
काॾे वञण जो इरादो आहे छो तोखे ॿुधाइण लाज़मी आहे? छो मां घर जी वॾड़ी आहियां, मूंखे न ॿुधाईंदी मूंसां सलाह सवाब न कंदी त ॿियो कंहिंसां कंदी? माई तूं वॾड़ी हूंदी आहे पंहिंजे मुड़ुस जी ऐं पंहिंजे पुट तारल जी। मुंहिंजो मुड़ुस मुंहिंजो वॾो आहे, मां उन खां सलाह पुछंदसि, तोखां पुछण जी मूंखे ज़रूरत न आहे। घणी घणी कंदी न त मां बि निमाणी आहियां, निमाणी नचाईंदीसां न हथे अची छिती थी आई। अरे भागन भरी तुंहिंजा भाग, कल्ह कल्ह की छोरी आहे जेका मूंखे थी पटियूं पढ़ाए। जॾहिं मां सब्र कई वेठी आहियां त वञी थी मथे ते चढ़ंदी। न मां मथे ते चढ़ी आहियां, न मां तोसां ॻाल्हायां थी। माई खुदा तरसी कर मुंहिंजे घाटे में न लॻ, न त नचाए न हथे। हाणे घणी सियाणी न थी तोसां आहियां, ॿुधाए मूंखे काॾे तयारी कई थी? मां पंहिंजे मुड़ुस सां गॾु वञा थी पंहिंजे पीउ ॾे, 2 ॾींहं रही मोटी ईंदसि। तुंहिंजो हा छा ते थड़े? मां आहियां मुई त तोखे हितां छॾियां थी जीअं वापसि ई न अचे। करे छा थी? हे छा आहे? हां मां चवां थी त शराफ़त सां मूंखे मुंहिंजा कपिड़ा खणी ॾे, न त मां इहो विसारे वेंदसि त तूं मुंहिंजी ससु आहीं। कुराड़ी कुकड़ नचाईंदीसां न हथे न हथे। बसि हाणे बसि, मुंहिंजे लाइ घणी सियाणी न थी। मां चवां थी त तूं ईअं न मुड़ंदी आहे जेसि ताईं मां तुंहिंजो मथो न फाड़ींदसि। हां छा अथई? अरे छोरी छोरी हया कर, शर्म करणी मां पुफी मां। अरे त मूंखे खणा थी खण। मां चवां थी खण। मार का ॿुधाए जी पवई अचे मुंहिंजो ढोलण, अचे त ॿुधाए असली पई तुंहिंजा कर तूं पाण जेके मूंसां ज़ुल्म लॻाए वेठी उहो तोखे यादि ई न आहे। हाणे न छॾींदी छा? पावर मुंहिंजा मुड़ुस त गबल छा, मां न साहब वो पापी आहियां। छा थियो मां? छा थियो? छा ते थी रोई? अब तो तेरे रन मूंसां आज़ाब कयो। अब बस न कर, मां न रहंदसि मां घर में। ओ इहो पड़े दरवेश बि तव्हांखे पतो। मां वञा थी वञी मुर्शिद जे दर ते पहुतसि। अरे मां गबल जे दरदा वेलीअ जा ताव धोईंदसि, बुहारियूं ॾींदसि। हा ढोले, मां हिन घर में हिकिड़ो मिंट बि कोन रहंदीसां, हिकिड़ो मिंट बि न। हेॾा मां पई थी रोए, हेॾा तूं पई थी घोड़ा गाड़ी। मूंखे सम्झ में ॻाल्हि कान थी अचे, ॾोह कंहिंजो आहे? ओ भा मूंखे इहा उमेद न हुई त मां तोखे पढ़ाईंदसि त तूं साल जो चमचो निकिरी पवंदे। अरे साल जो नौकर बणिजी वेंदे, भाउ खे विसारे छॾींदे। हाँ तुझी मर्जी आहे त साल मथां ज़ुल्म करे ऐं तुंहिंजी कच में वेठो हुजे। माई खुदा मारे पुछ नहीं। हाणे माट कर, मूंसां घणो वात ॾेड़। निमाणी मां चवां थी तूं बि मूंसां वात न अड़े। मां बि निमाणी आहियां, निमाणी नचाईंदीसां न हथे। तूं ये कान सुधरंदी, मां तोखे चङी तरह थी। मां बि तोखे ॾिसां थी, मार तोखे छॾींदमि छा? सम्झे छा थी पाण खे तूं? छा थी सम्झे? कुराड़ी मम्मा तूं ओड़ी में त न त मां तोखे पढ़ाईंदसि त तूं साल जो चमचो निकिरी पवंदे। अरे साल जो नौकर बणिजी वेंदे, भाउ खे विसारे छॾींदे। हाँ तुझी मर्जी आहे त साल मथां ज़ुल्म करे ऐं तुंहिंजी कच में वेठो हुजे। माई खुदा मारे पुछ नहीं। हाणे माट कर, मूंसां घणो वात ॾेड़। निमाणी मां चवां थी तूं बि मूंसां वात न अड़े। मां बि निमाणी आहियां, निमाणी नचाईंदीसां न हथे। तूं ये कान सुधरंदी, मां तोखे चङी तरह थी। मां बि तोखे ॾिसां थी, मार तोखे छॾींदमि छा? सम्झे छा थी पाण खे तूं? कुराड़ी मम्मा, तूं ओड़ी